नाज़रीन, सरहद ॻोठ पांदी फ़कीर मंगी मां 1 महीनो अॻु थी वियल पोरियत सावण मेमण बाज़ियाब न थी सघियो आहे। धाड़ियलनि मुगवी जे वारसनि खां बाज़ियाबी लाइ 15 लख रुपया भुंग घुरियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल्ला सावंत। 1 महीनो अॻु सरहद जे ॻोठ पांदी फ़कीर मंगी मां अगवा थी वियल होटल ते कमु कंदड़ पोरियत सावण मेमण बाज़ियाब नाहे थी सघियो, जंहिं सबबि मुगवीअ जा वारिस सख़्तु परेशान आहिनि। मुगवी सावण मेमण जे धाड़ियलनि वटि क़ैद हुजण सबबि संदसि जे घर में पिणु बुख जा लामरा आहिनि, जंहिंजा मासूम ॿारड़ा ऐं वारिस अॼु बि हुन जूं राहूं ॾिसी संदसि जी बाज़ियाबी जी आस सीने में सांडे वेठल आहिनि। संदसि जे वारसनि जो चवणु हो त असांजे घर में गुज़र सफ़र जे लाइ बि पैसा न आहिनि, त 15 लख रुपयनि जेतिरी वॾी रक़म किथां आणियूं। पुलिस ॾे वञूं था, डेली चवनि था साईं अॼु सुबुह कोशिशि कयूं था, लेकिन करे कुझु बि कोन था। साईं उनजे बावजूद डेली उन धाड़ियलनि जी फ़ोन अचे थी, अब असां मारींदासीं लोड़ींदासीं, असांखे पंहिंजा पैसा पुॼायो। साईं पैसा 15 लख रुपया घुरनि था, अञा ताईं असां खाइण जी हैसियत घुरनि त किथां ॾियूं पैसा। साईं वेलो खाऊं था, वेलो तकियूं था, 7 ॿार त साईं न को कमाइण वारो न करण वारो। हिकिड़ो मुंहिंजा पंहिंजा 5 ॿार आहिनि, 7 उन जा, मां पंहिंजनि खे खवायां या उनजनि खे खवायां। कुछ भी न छो जहान को भी बच्चा कुकदा बैठा था, सब जाॾे वञूं था ताॾो मोटूं था। असांजो अर्ज़ु इहो आहे त असांखे बाज़ू मिले। असांजी अपील ॿाहनि जी वाट आहे असांजी, की उन्हनि को चए थी आसरा ॾेई ड्रिकाए मोटाए छॾनि था। ज़ोर सां ॻाल्हाए करे कुटे मारे चवंदा नी असांखे हेतिरी दुनिया जो असां खाऊं की इन ॾे पुॼायूं, छा असां वटि वसियत रखी आहे। बाज़ू मिले असांखे, नंढड़ा बच्चा नहीं केरु पालण वारो, केरु मुंहिंजो हिकिड़ो ॾेर आहे, 5 बच्चा पाले, मुंहिंजा पाले। असांखे बाज़ू मोटाइजो। करे थी हाल न करे थी। महीनो छो आहे पूरो, छोकिरा नंढड़ा रुलदा था, हिकिड़ो टाइम खाईंदा आहिनि, 2 वेठा आहिनि वक़्तु। असांजो मुतालबो आहे एसएसपी घोटकी, डीआईजी सखर, आईजी सिंध ऐं मसवरनि खां मुतालबो आहे त जल्द अज जल्द इन गरीब पोरियत सावण मेमण खे बाज़ाब करायो वञे। मुगवी सावण मेमण जेको आहे त उहो धाड़ियलनि जे अताब हेठि उन्हनि जी क़ैद में आहे। हुननि जे इहो ई चवणु आहे त असां वटि एतिरा वसाइल कोन्हनि जो असां 15 लख रुपयनि जेतिरी वॾी भुंग जी रक़म भरे करे मुगवी सावण मेमण खे बाज़ियाब करायूं। हुननि सरकार खां इहो मुतालबो कयो आहे, इंतिज़ामिया खां बि मुतालबो कयो आहे त असांजे हाल ते रहम करे मुगवी सावण मेमण खे बाज़ियाब करायो वञे, त जीअं हुननि जे बचड़नि जे अखिड़ियुनि जूं ईदां थी सघनि। कैमरामैन राणा रियाज़ सां गॾु अब्दुल्ला सावंत, आवाज़ टीवी, सरहद।